मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन व लअनतु अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बाद, मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, जीअं त असांजी गुफ़्तगू शेख जाफ़र सुबानी हफ़िज़हुल्लाह जे किताब अल-अक़ीदतुल इस्लामिया में हली रही हुई, जंहिंजे 30 नंबर दर्स सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असां गुज़श्ता नशस्तनि में नबूअत आमा खे ज़िक्र करे रहियासीं, जंहिंमें असां उनजा शराइत वग़ैरह ऐं मुख़्तसर वज़ाहत कईसीं। अॼु असां बयानु कंदासीं नबूअत ख़ासा, यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत जे बारे में असां बयानु कंदासीं। इन खां पहिरीं असां उनजी नबूअत जे साबित थियण जा तरीक़ा बयानु करियूं था त नबूअत घणनि तरीक़नि सां साबित थी वेंदी। नबूअत जा 3 तरीक़ा आहिनि साबित थियण सां। नंबर 1, दावा नबूअत सां गॾु मौजूदो हुजे, यानी हू जेॾी महिल बि नबूअत जी दावा करे ऐं उनखां मौजूदो जो तलब कयो वञे त हू मौजूदो ॾिए। ॿियो, कराइन इन शइ ते दलालत कनि त हू नबी आहे, यानी हुनजी कॾहिं बि अहिड़ा फ़ेल हुनखां सादर न थिया हुजनि जेके हुनजी तकज़ीब ते दलालत कनि। नंबर 3, त साबिक़ अंबिया उनजी तस्दीक कनि। इन्हनि 3 तरीक़नि सां नबूअत साबित थी वेंदी ऐं इन्हनि 3 तरीक़नि सां हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत साबित आहे। सभ खां पहिरीं इदा सां गॾु मौजूदो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा काफ़ी सारा मौजूदा आहिनि, जंहिंमें सभ खां बहितरीनु मौजूदो या सभ खां वॾो मौजूदा ख़ालिदा क़ुर मजीद आहे। क़ुर मजीद जंहिंमें एजाज़ जा घणा ई पहलू आहिनि, जंहिं मां सभ खां वॾे में वॾो पहलू इहो आहे त उनजी फ़साहत, यानी अहिड़ी फ़साहत जे आहे उन मंझि जो को बि अहिड़े क़िस्म जी फसी अल्फाज़ नथो ॻाल्हाए सघे। छो जो क़ुर में बि तहदीद बयानु थियल आहे, अगरि तव्हां सचा आहियो त अहिड़ो क़ुर खणी अचो। वरी हिकिड़ी जॻह ते इरशाद थो थिए, अगरि तव्हां सचा आहियो त इन जहिड़ी हिकिड़ी सूरत खणी अचो। ऐं उन खां अलावा 3 मक़ाम ते अहिड़ो बयानु थो अचे त अगरि तव्हां सचा आहियो त इन जे मिसल हिकिड़ी आयत खणी अचो। अहिड़े क़िस्म जी तहदीद ऐं सिर्फ़ु क़ुर शरीफ़ में बयानु कयल आहे। ऐं इहो जेको तहदीद बयानु कयल आहे या चैलेंज जंहिंखे चइजे, इहो यौम क़यामत ताईं आहे, यानी क़यामत ताईं इन जहिड़ो मिसल कोई नथो आणे सघे। ऐं इन जे फ़साहत खे अरबनि जो जेको फसीह तरीन बलीग तरीन इंसान हो, वलीद बिन मुग़ीरा, उन बि क़बूल कयो आहे। उन इहो चयो आहे त हिन क़ुर में हर वक़्तु हिकु मिठास आहे ऐं हिननि जा मतिलब गहरा आहिनि। इन ई फ़साहत ऐं बलागत खां अलावा बि इन में ॿिया बि कुझु एजाज़ आहिनि, जिन्हनि मां पहिरें नंबर ते जेको मौजूदो अचे थो, एजाज़ अचे थो, त उहो त अहिड़ो किताबु आहे जेको अहिड़े शख़्स पढ़ियो जेको कंहिं वटि न पढ़ियो, यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं उस्ताद वटि न आहिनि पढ़िया ऐं उन ई बावजूदु अहिड़ो कलाम उन्हनि कयो। ॿिए नंबर ते जेको एजाज़ अचे थो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 23 साल हिन क़ुर खे पढ़ियो ऐं उन खां पोइ अॼु ताईं इहो क़ुर पढ़िबो थो अचे। हर वक़्तु हुन में नवाण नज़र थी अचे। इहा सिर्फ़ु क़ुर मजीद जी ख़ासियत आहे। 3 नंबर ते जेको एजाज़ आहे उहो इहो आहे त क़ुर फितरत इंसानी जी तर्जुमानी करे थो, यानी हू हर उन शइ खे बयानु करे थो जेका फितरत जे मुताबिक़ आहे। उन खां अलावा बि क़ुर में अहिड़ा राज़ बयानु थियल आहिनि जंहिंसां उनजे एजाज़ ते दलालत करे सघिजे थी। मसलन फ़तेह रूम जी अॻकथी करणु या अचण वारा हालात क़ुर बयानु कया जंहिंखे अरबनि खे ख़बर न हुई, या अहिड़े मक़ामात खे उन्हनि बयानु कयो जेके हिजाज़ जे माण्हुनि खे ख़बर न हुई, लेकिन क़ुर उन्हनि खे बयानु कयो। ऐं जॾहिं बाद में उन्हनि शयुनि खे मालूम कयो वियो त उहा ईअं ई निकिता जीअं क़ुर बयानु कयो। इंशाअल्लाह असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत जे बारे में अॻिते बयानु कंदासीं। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।